अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां खे भली कार चऊं था। मां अवां जो मेज़बान इसहाक कोलाची। नाज़रीन, पंजाब की सूरत हाल जो अगर जायज़ो वठिजे तो पंजाब की सूरत हाल हिन वक्त भी उते ॿोॾ की सूरत हाल बरक़रार है। मुसलसल जेके बैराजूं आहिनि उन्हनि में चार थे पई। ख़ासि तरह सां जॾहिं पंजलत खां पोइ पाणी सिंध ॾांहुं सिधू दरिया ॾांहुं जॾहिं मूव कयो आहे, उनखां पोइ गुड्डू बैराज, सखर बैराज तोड़े कोटली बैराज में मुसलसल पानी वाकरनि में चार थे पई। उन सां गॾोगॾु जेको पानी जो वाकरो आहे उहो 4 लाख के करीब पहुचे थो। उनखां बाद पाण इन सूरत हाल जो जायज़ो भी वठंदासीं। उनखां पोइ जेके बरसात जो सिलसिलो आहे उहो भी जारी आहे। बरसात के हवाले सां भी कुछ पहिरियां ख़बरूं साम्हूं आयूं। जे जाम खान शोरो आपाशी वर्ज़ी साहब इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं बरसात थिए थी तो बरसात खां पोइ इहो इम्पैक्ट ॿोॾ जी सूरत में पइजी सघे थो। उन हवाले सां पाण मुसलसल इन स्पेशल ट्रांसमिशन ज़रिए तफ़सील मालूम कयूं पिया। हींअर पाण तफ़सील मालूम कंदासीं त जॾहिं इहे बरसातूं थी वियूं ऐं बरसातुनि खां पोइ हाणे जी छा सूरत हाल आहे। जेके बैराजूं आहिनि, ख़ासि तौर गुड्डू बैराज हुजे, सखर बैराज जी छा सूरत हाल आहे, उते केतिरो पाणी आहे ऐं उन सां गॾोगॾु मींहुं वसण खां पोइ छा हींअर उतां जी स्ट्रेटजी आहे। इंतज़ामिया तोड़े उतां जी जेका चूंडियल नुमाइंदा आहिनि, फोकल पर्सन आहिनि, उन्हनि जी इन हवाले सां कहिड़ी हिकमत अमली आहे। जेके ॿोॾ जे हवाले सां ख़तरा ॿुधाया विया उहे छा ख़तरा हींअर टरी विया आहिनि, उन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सखर जा रिपोर्टर नज़ाकत जतोई। नज़ाकत, वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जे लाइ। नज़ाकत, असांखे इहो ॿुधाइजो हींअर छा सूरत हाल आहे। ज़ाहिर आहे समूरे सिंध में बरसातूं भी थियूं आहिनि ऐं बरसातुनि खां पोइ ख़ासि तौर ते गुड्डू बैराज में ऐं उनखां पोइ सखर बैराज में मुसलसल पाणी वाकरनि में चार थिए पई। अवां इन हवाले सां तफ़सील ॿुधाइजो छा सूरत हाल आहे सखर जी। जी साहब, वॾी महिरबानी। जेकॾहिं असां सखर बैराज की ॻाल्हि करियूं तो सखर बैराज में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां विचोले दर्जे वारी जेका ॿोॾ आहे उन जा वहुकरा हली रहिया आहिनि ऐं सखर बैराज में 24 कलाकनि अंदरि जेको आहे 40,580 क्यूसेक जेका पानी में वाध रिकॉर्ड कई वई आहे। सखर बैराज वटि हिन वक़्तु मथां वहुकरो 4,40,985 क्यूसेक हली रहियो आहे ऐं सखर बैराज जी जेकॾहिं कमांड एरिया की ॻाल्हि कयूं या सखर बैराज जा जेके अप स्ट्रीम ऐं डाउन स्ट्रीम जा जेके कच्चे वारा इलाइक़ा आहिनि, ख़ासि कर उन्हनि मां हिन वक़्तु ताईं माण्हू नाहिनि निकिरी सघिया। छो त पाण पहिरियां भी इहा ॻाल्हि कई थी पई त हुकूमत जेकॾहिं पाणी वधीक आहे त उन्हनि माण्हुनि खे निकिरण जे लाइ चए, पर तक़रीबन 3 ॾींहं खनि अॻु जेको आहे हुकूमत पारां कच्चे जे इलाइक़नि में पड़ा घुमाया विया त तव्हां कच्चे जो इलाइक़ो छॾे वञो छो त हीउ ॿुॾी वेंदो। पर हिन वक़्तु ताईं जी सूरत हाल इहा आहे त सखर बैराज वटि जेको पहिरियों स्पेल गुज़रियो हो डाउन स्ट्रीम में 4 लाख प्लस पाणी हो, हिन वक़्तु साॻियो ई स्पेल जेको आहे गुज़री रहियो आहे ऐं जेके 2 ॾींहंनि खां सखर बैराज में विचोले दर्जे जी ॿोॾ जा जेके वहुकरा आहिनि उहे हली रहिया आहिनि। ओवरऑल सूरत हाल सखर बैराज में बहितर नज़र अची रही आहे छो त पाणी जेतिरो एक्सपेक्टेड कयो पियो वियो पहिरें स्पेल में त हीउ तमामु घणो पाणी हूंदो ऐं 6 खां 7 लाख ऐं 8 लाख थींदो, पर हिन वक़्तु ताईं जेका सूरत हाल आहे छो त गुड्डू बैराज हिकु मख़सूस लिमिट ते अची भेजी वियो आहे ऐं उनखां पोइ सखर बैराज वटि जेके वहुकरा आहिनि उहे वधनि पिया ऐं इहा उमेद आहे। इहो भी ॿुधाइजो जेके ख़तरा ॿुधाया विया पहिरियां सिंध हुकूमत पारां ऐं इंतज़ामिया पारां त ॿोॾ जे हवाले सां ख़तरा आहिनि, हींअर अवां खे छा थो लॻे? ज़ाहिर आहे अवां प्रैक्टिकली ग्राउंड ते मौजूद भी आहियो ऐं उन सां गॾु लम्हा ब लम्हा रिपोर्ट भी कयो पिया। अवां खे छा थो लॻे? छा सूरत हाल हींअर मामूल में अची वई आहे? का ख़तरा आहिनि ॿोॾ जा या ख़तरो टरी वियो आहे? ॾिसो, इहा ख़बर जेका आहे अंग अखरनि मां ई पइजी सघे थी त अंग अखर छा आहिनि। छो त मथे जेको पाणी आहे उहो मुसलसल वधी रहियो आहे। ख़ासि कर पंजनद वटि जेको पाणी आहे उहो तमामु घणो थी वियो आहे ऐं इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त सखर बैराज वटि बि वॾी ॿोॾ थी सघे थी ऐं हिन हवाले सां पाणी माहिरनि सां बि असांजी ॻाल्हि थी आहे त उन्हनि जो बि पिणु इहो चवणु आहे त सखर बैराज में 5 लख खां वधीक जेको आहे पाणी थी सघे थो ऐं वॾी ॿोॾ मुमकिना तौरु थी सघे थी, पर हिन वक़्तु ताईं सखर बैराज में विचोले दर्जे जी ॿोॾ आहे ऐं विचोले दर्जे जी जेका ॿोॾ आहे उहा ख़ासि कर कच्चे वारनि इलाइक़नि जे लाइ सुठी हूंदी आहे छो त हिन खां पोइ माण्हू जेके आहिनि फ़सुल जेके आहिनि कच्चे वारनि इलाइक़नि में काईंदा आहिनि छो त ॿनी जेका आहे उहा रेज थी वेंदी आहे। पर कुझु इलाइक़नि में ज़रूरु आहे त नुक़सानु थींदो आहे माण्हुनि जो ऐं ॿनियूं जेके आहिनि अनबैलेंस थींदियूं आहिनि या उन्हनि में वारी पइजी वेंदी आहे या ख़ासि कर बैराज जे भर वारनि इलाइक़नि में हिन वक़्तु सिंधू दरिया जेको आहे पाए रहियो आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं खजनि जा बाग़ हुजनि, उन्हनि में जेके अंबनि जा बाग़ हुजनि या माण्हुनि जा जेके फीथल फ़सुल आहिनि उहे सिंधू दरिया गिड़काए रहियो आहे ऐं हिन वक़्तु जेकॾहिं सखर बैराज जे भर वारे इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं त जेको मेन बचाव बंदि आहे उन खां सिर्फ़ु 500 मीटर जे मुफ़ासिले ते दरिया बचियो आहे ऐं 500 मीटरनि खां पोइ हू
बिल्कुलु जेको बचाव बंदि आहे सखर बैराज जो उन सां गॾु वहण शुरू थी वेंदो ऐं उते तेज़ीअ सां दरिया पाए रहियो आहे, पर इंतिज़ामिया पारां हिन मामले तरफ़ को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं वॾी बोट थिए थी त उन में सूरताल वधीक ख़राब थी सघे थी, छो त हर रोज़ जेको दरिया आहे उहो बंदि तरफ़ वधी रहियो आहे ऐं इंतिज़ामिया उनखे सेट करण या उनजे लाइ को तरीक़ेकार लाहे अमल नाहे जोड़े रही, नई उन इलाइक़े में के पथर लाथा विया आहिनि त कंहिं बि एमरजेंसी जे सूरत में उनखे बचाव बंद खे बचाए सघिजे। इंतिज़ामिया जो ख़ासि कर डाउन स्ट्रीम तरफ़ तमामु घटि तवजो आहे, जॾहिं खां इहा माना इंतिज़ामिया खे लॻो आहे त पाणी घटि आहे ऐं सिर्फ़ु वॾो जेको स्पिल कयो पियो वियो त वॾो स्पिल ईंदो पाणीअ जो या सिर्फ़ु महाबोध ईंदी, उहो न आहे। त उनखां पोइ इंतिज़ामिया बिल्कुलु यानी हिकु नॉर्मल बिहेव करे रही आहे ऐं जेके कैंप्स वग़ैरह लॻायूं वयूं हुयूं उहे बिलावल भुट्टो जीअं ई वापसि वियो आहे त उहे बि ठीक आहे। वॾी महिरबानी नज़ाकत जतोई असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, अवां नज़ाकत जतोई जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हींअर जेका सूरत-हाल आहे उहा मामूल ते अची वई आहे, पर कुझु ख़दशा अञा बि बरक़रार आहिनि। स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे। हिते वठंदो शॉर्ट ब्रेक। स्टे विथ अस।